नादिन शिकारपुर में अणॼातल जवाबदार औरतां ने आवाज़ ते अगवन नौजवान के अगवा करे वरितो आहे। सखरवासी नौजवान दिलशाद खोसो के जवाबदारनि पारां औरतां ने आवाज़ ते खाए अगवा कयो वियो आहे। ख़बर अवां सां शेयर करे रहियूं नाज़रीन शिकारपुर खां, जिथे औरतां ने आवाज़ ते नौजवान अगवा थी वियो आहे। शिकारपुर में अणॼातल जवाबदारनि औरतां ने आवाज़ ते हिरखाए नौजवान के अगवा करे वरितो आहे। सखरवासी नौजवान दिलशाद खोसो के जवाबदारनि पारां औरतां ने आवाज़ ते हिरखाए अगवा कयो वियो आहे। ॿुधायो वञे पियो त औरतां ने आवाज़ ते नौजवान अगवा थी वियो आहे। शिकारपुर खां इहा ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं, जिते औरतां ने आवाज़ ते नौजवान अगवा थी वियो आहे। शिकारपुर में अणॼातल जवाबदार औरतां ने आवाज़ ते हिरखाए नौजवान के अगवा करे विया आहिनि। सखरवासी नौजवान ॿुधायो वञे पियो दिलशाद खोसो के जवाबदारनि पारां औरतां ने आवाज़ ते हिरखाए अगवा कयो वियो आहे। नाज़रीन शिकारपुर में अणॼातल जवाबदारनि पारां औरतां ने आवाज़ ते हिरखाए नौजवान के अगवा करे वरितो आहे। सखरवासी नौजवान दिलशाद खोसो के जवाबदारनि पारां औरतां ने आवाज़ ते हिरखाए अगवा कयो वियो आहे। नाज़रीन इहा ख़बर अवां सां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदा हलूं। शिकारपुर में अणॼातल जवाबदार औरतां ने आवाज़ ते हिरखाए नौजवान के अगवा करे वरितो आहे। सखरवासी नौजवान दिलशाद खोसो के जवाबदारनि पारां औरतां ने आवाज़ ते हिरखाए अगवा कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी शिकारपुर जे रिपोर्टर मंठार संजराणी लाइन ते मौजूदु आहे। जी मंठार, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी मंठार। नाज़रीन राब्तो असांजो बहाल न थी रहियो आहे, जंहिं सबबु अव्हांखे हिकु ॿीहर ख़बर जे हवाले सां आगाह कंदा हलूं। शिकारपुर में अणॼातल जवाबदार औरतां ने आवाज़ ते हिरखाए नौजवान के अगवा करे वरितो आहे। सखरवासी नौजवान दिलशाद खोसो के जवाबदारनि पारां औरतां ने आवाज़ ते हिरखाए अगवा कयो आहे। नाज़रीन शिकारपुर खां इहा ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। राब्तो असांजो बहाल थी वियो आहे। धरती टीवी जो रिपोर्टर मंठार संजराणी लाइन ते मौजूदु आहे। जी मंठार, आगाह कजो, नौजवान अगवा थी वियो आहे, छा तफ़सील आहिनि हिन हवाले सां? जी बिल्कुल, शिकारपुर सखरवासी नौजवान दिलशाद खोसो जे वारसनि पारां नौजवान जे अगवा ते शक ज़ाहिर कयो वियो आहे। दिलशाद खोसो जे वारसनि जो पिणु चवणु आहे त दिलशाद खोसो खे फोन आई, जंहिं बदि हू शिकारपुर वञण जो चई रवानो थी वियो, जेको वापसि न मोटी सघियो आहे ऐं घणे ॻाल्हाइण खां पोइ खेसि जो मोबाइल नंबर शिकारपुर जी हद में बंदि थी वियो आहे। वारसनि नौजवान जे औरतां ने आवाज़ में रखिजी अगवा थी वञण जो पिणु शक ज़ाहिर कयो आहे। हिननि SSP शिकारपुर खे मदद जी पिणु अपील करे छॾी आहे। जी वॾी महिरबानी मंठार। नाज़रीन मंठार संजराणी असांखे आगाह करियो। शिकारपुर खां ख़बर शेयर करे रहिया आहियूं, जिथे अणॼातल जवाबदारनि हथां औरतां ने आवाज़ ते नौजवान अगवा थी वियो आहे।